इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु वअशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिन हम्ज़िहि व नफ़ख़िहि व नफ़्सिहि। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अर्हाम इन्नल्लाहा कान अलैकुम रक़ीबा। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मुख्तसर हम्द सना दुरूद सलाम खां पोइ अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान मौजू गुज़िश्ता जुमा जेके गुज़रिया हुआ जिन्हनि में पाण पाकाई के बारे में बयान करे रहा हुआसूं उन मौजू सां ई ताल्लुक़ रखंदड़ा तो पाकाई जी केतरे क़दुर अहमियत ऐं फ़ज़ीलत ऐं मुसलमान ऐं मोमिन ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मती ऐं उम्मतियाणियुनि जे हुजण जी हैसियत सां अव्हांखे मूंखे केतिरे क़दुर पाकाई रखण लाज़मी जुगाए थी ऐं उहा पाकाई भी
जेका अल्लाह या अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ॿुधाई आहे ईअं ई हासिल करणी आहे। पाकाई जो खोड़ सारियूं ॻाल्हियूं अल्लाह रब्बुल आलमीन इंसानी जिस्म जे अंदरि खुराक ग़िज़ा जो हिकिड़ो मादो रखियो आहे। जॾहिं इंसान खाईंदो ई पीअंदो आहे, हाज़मे खां बाद में उहा शइ वरी किचरे जी सूरत में, बदबू जी सूरत में, नाक़िस ऐं ऐब हुजण जी सूरत में उहा ख़ारिज बि थींदी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जीअं इंसान में ग़िज़ा खुराक मशरूबात दाख़िल करण जो सिस्टम ठाहियो आहे, तीअं ख़ारिज थियण जो सिस्टम बि ठाहियो आहे। मुझा बुज़ुर्गो ऐं मोहतरमा मायरो भेनरो, इते अव्हांखे मूंखे हिकिड़ो वॾो सबक़ मिले थो। त अल्लाह ऐं मख़लूक जे विच ते केॾो वॾो फ़र्क़ु आहे। ख़ालिक ऐं मख़लूक जे विच ते केॾो वॾो फ़र्क़ु आहे। जॾहिं इंसान इन फ़र्क़ खे सम्झी वियो हलियो, इंसान पंहिंजे रब खे सम्झी वेंदो ऐं पंहिंजी रब जी बेपरवाही ताक़त मुश्किल कुशाई खे सम्झी वेंदो हलियो ऐं इंसान पंहिंजी आजिज़ी कमज़ोरी हिणाइप खे सम्झी वेंदो हलियो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खाइण पीअण खां पाक, पाण ग़ैज़ो गिलाज़त खां पाक, नापाई खां पाक, उन खां बाद में कायनात में सारियूं मख़लूक़ सभु जूं सभु पाकाई पलीती सां ताल्लुक़ रखनि थियूं। सम्झ में आई ॻाल्हि? अल्लाह साईं सिर्फ़ु पाकाई सां ताल्लुक़ रखंदड़ आहे। बाक़ी सभु मख़लूक़ूं पाकाई ऐं पलीती सां ताल्लुक़ रखंदियूं, जेके बि जानदार साह वारियूं शयूं आहिनि। हीउ ख़ालिक मख़लूक़ में फ़र्क़ु आहे। ऐं अल्लाह साईं हिते इंसान खे अञा सम्झण जो वॾो हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे। तो दुनिया में तू तकबुर करी थो, वॾाई करी थो, मुंहिंजे अहकामनि खां, मुंहिंजी शरीयत खां लापरवाही इख्तियार करे ज़िंदगी गुज़ारी थो। आहीं छा तो में ताक़त केतिरी आहे, तो में हैसियत केतिरी आहे। उमूमी हालात में त केर बि पंहिंजो पाणी बंदि न कंदो आहे। ॿ ख़ासि वजहूं आहिनि जंहिंजे करे इंसान जो पाणी बंदि थींदो आहे। हिकिड़ी आहे रोज़ो, ॿिया डॉक्टर जंहिं मरीज़ खे मना करे छॾनि त तोखे पाणी नाहे पीअणो। बिलख़ुसूस जिन जो लबलबो या पितो ख़राबु थींदो आहे, उनखे डॉक्टर रोकींदा आहिनि त तोखे पाणी नाहे पीअणो, पाणी बंदि करे छॾींदा। रोज़े में पाणी मिलंदो न आहे, न पीअंदा आहियूं। केतिरे क़दुरु उञ ऐं तड़प महसूस थींदी आहे। अहिड़े हिसाब सां डॉक्टर पाणी बंदि करे छॾनि, मजबूरी आहे। पर पोइ बि केतिरे क़दुरु तकलीफ़ थींदी आहे, उन्हनि खां पुछा कर। ऐं जेकॾहिं सिर्फ़ु ग़िज़ाई खुराक खाइण पीअण जी शइ हुजे, पाणी न हुजे, इहा शइ न को अव्हां जी मुंहिंजी निड़ी खां हेठि लही सघे थी, न को वरी मैदे में हज़म थी सघे थी, ऐं न कोई वरी ख़ारिज थी सघे थी। पाणी अल्लाह जी एॾी वॾी नेमत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन केतिरे क़दुरु इन शइ खां पंहिंजे पाणी खे पाक रखी छॾियो। ऐं पाणी सफ़ाई सां वॾो ताल्लुक़ रखे थो, पाकाई सां वॾो ताल्लुक़ रखे थो। मक़सदु चवण जो ही आहे,
बुजुर्गो हर गाल के समझण की कोशिश कंदा करियो तो अल्लाह अल्लाह मखलूक मखलूक इंसान खाइण पीअण खां बाद खारिज कंदो जेका गिलास नंढो वॾो पेशाब खारिज करणा पवंदा आहिनि ऐं उन जे खारिज थियण खां बाद में पाकाई ऐं सफ़ाई हासिल करणी पवंदी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहा गिलाज़त नंढो वॾो पेशाब खारिज थियण खां बाद में पाकाई हासिल करण जो तरीक़ो ॿुधायो। ऐं सिर्फ़ शरीयत जी ॻाल्हि कोन्हे इहा, ऐं सिर्फ़ मुसलमाननि जी ॻाल्हि इहा कोन्हे, काइनात जी ज़मीन जे पुठ ते जेके बि इंसान रहनि था, मुसलमान हुजनि या गैर मुस्लिम हुजनि, जेकॾहिं इन नंढे वॾे पेशाब जे फारिग थियण खां बाद में पाणी इस्तेमालु न कंदा, नंबर 2 भितर मिट्टी इस्तेमालु न कंदा, इहे खोड़ सारे मुहलिक बीमारियुनि जो शिकार बणिजी सघनि था। इन जे करे शरीयत में वॾी हिकमत रखियल आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन पाकाई रखण वारनि सां मोहब्बत जा ऐलान कया, उन्हनि जा वॾा वॾा तस्करा कया, माना के रब पाकाई खे पसंदि कंदो आहे। पंहिंजे मुआशरे में चवंदा आहियूं बाबा असांजी संगत असांजी दिलि उन माण्हू सां लॻे जेको अख़लाक वारो हुजे, जेको हया वारो हुजे, जेको तमीज़ वारो हुजे, जेको साफ़ सुथरो हुजे। बाक़ी माण्हू सां असांजी न लॻे। अल्लाह सां अहिड़े हिसाब सां पाकाई वारा माण्हू प्यारा ऐं महबूब आहिनि। ऐं क़ुरान पाक में हदीस पाक में चंद मिसाल बि ॾींदासीं नापाई न रखण जा नुक़सान केतिरा आहिनि। ऐं उन खां पोइ जेका जदीद साइंसी टेक्नोलॉजी आहे उन इन पाकाई के बारे में केतिरे क़दुरु रिसर्च रखी करे फ़ाइदा ऐं नुक़सान ॿुधाया आहिनि। अल्लाह से कुरान में छा फरमायो, इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि सां प्यार कंदो आहे, उन्हनि माण्हुनि खे चाहींदो आहे, उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो दोस्त कंदो आहे, उन्हनि माण्हुनि सां मोहब्बत रखंदो आहे। अल्लाह से कहिड़ा फरमाई, इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन। जेके इंसानी तौर ख़ताऊं गुनाह कनि था, ख़बर पइजी वई आहे मोही जेको अॼु कमु कयो आहे गुनाह जो कमु आहे, पलीती जो कमु आहे, मुंहिंजो रब इन अमल के इन ॻाल्हि के नापसंद थो करे, अॼु खां बाद में आउं इन तौबा थो करियां इन कम खां, इन गुनाह खां। वयुहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह फरमाए तो उहे माण्हू बि जेके पंहिंजो पाण खे पाक रखनि था, जिस्मानी पाकाई आहे, लिबासी पाकाई आहे, अक़ीदती पाकाई आहे, अखलाकी पाकाई आहे, घरनि जे एतबार सां पाकाई आहे, मुआशरती पाकाई आहे। हर पाकाई जंहिंखे चयो वेंदो आहे उनखे इख्तियार कनि था। अल्लाह फरमाए थो अहिड़नि मर्दनि ऐं औरतुनि सां बि ऐं अल्लाह मोहब्बत जो, प्यार जो, चाहत जो, पसंदगी जो ऐलान थो करे। अल्लाह रब्बुल आलमीन बे मकाम ते फरमायो सूरत तौबा आयत नंबर 28 के अंदर महबूब किबरिया अलैहिस्सलातु वस्सलाम जिनसे मुखातिब थी ने फरमाए ला तकुम फीहि अबदा लमस्जिदुन उस्सिसा अला तक़वा मिन अव्वल यौमिन अहक्कु अन तक़ूम फीहि रिजालुन युहिब्बूना अन यततहरू वल्लाहु युहिब्बुल मुत्तहिरीन। मुझा नबी सगुरा सोना साईं तो उन्हीं मस्जिद में बना वंजा जिते पाकाई न हुजे। मस्जिद इबादत जो घर, मस्जिद पलीत होंदी आहे,
पर बिल इत्तेफाक जे मस्जिद अंदर पाक काई इख्तियार न कई वने, मस्जिद के साफ सुथरो न रखियो वने, मुझा हबीब तो क्यों ने मस्जिद में नाहे वञणो, मुझा हबीब तो के उन मस्जिद में वञणो आ जे मस्जिद में पाकाई हुजे, जे मस्जिद में सफाई सुथराई हुजे, उन मस्जिद में तो के वञणो आ। आयो आ मस्जिद ठाहण जो मकसद छा हुजे, अल्लाह हिकड़े जी इबादत थींदड़ हुजे। उन मस्जिद में जेके हथड़ा खणी दुआऊं घुरियो वञनि त सिर्फ़ अल्लाह खां सवाल कयो वञे। उन मस्जिद में कुरान पाक हदीस पाक जी तालीम ऐं तदरीस हलंदड़ हुजनि। उन मस्जिद में हलाल ऐं हराम जा तस्करा थी करे आवाम के समझायो वञे, ही हलाल कम अथव, ही हलाल शयूं अथव, ही हराम कम अथव, ही हराम शयूं अथव। उन मस्जिद में तो के वञणो आ। अल्लाह फरमाए तो फीही रिजाल युहिब्बूना अन यततहरू, मस्जिद भी पाक हुजे, उन मस्जिद में रहंदड़ माण्हू भी अहिड़ा हुजनि जेके पाकाई के पसंद कंदा हुजनि, जेके पंहिंजो पाण के हर एतबार से पाक ऐं साफ रखंदा हुजनि। सोना नबी उन माण्हुनि जी मस्जिद में तो के वञणो आ। इन्नल्लाह वल्लाहु युहिब्बुल मुत्तहिरीन, छो जो आऊं रब अहिड़नि माण्हुनि सां ई मोहब्बत कंदो आ जेके पंहिंजो पाण के पाक रखनि था, जेके पंहिंजो पाण के साफ रखनि था। अल्लाहु अकबर, केॾी अल्लाह वटि अज़मत आहे पाकाई सफ़ाई। ऐं जेके पाक साफ नथा रखनि पंहिंजो पाण के, अल्लाह रब्बुल आलमीन 27 सिपारे सूरतुल वाक़िआ जे अंदर आयत नंबर 77, 78, 79 जे अंदर फरमायो, फला उक़सिमु बिमवाक़िअन नुजूम व इन्नहु लक़समुन लौ तअलमून अज़ीम इन्नहु लक़ुरआनुन करीम फी किताबिम मकनून ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून। अल्लाह से फरमाए तो कुरान के वो मानू हथ लगाए जेको मानू पान पाक हुजे। कुरान खण जी कंहिंखे इजाज़त आहे जेको मानू पान पाक हुजे। साईं असां इन जे करे न को मस्जिद में था अचूं, न को कुरान था खणूं, जो पाक रहूं ई कोन था। आया पाक रहण वारे माण्हुनि में असांजो शुमार ई कोन्हे, तॾहिं त मस्जिद में नथा अचूं, तॾहिं त बुज़ुर्गो कुरान खणण जे लाइ पढ़ण जे लाइ तयारु नथा थियूं। उहो मुसलमान मुसलमान ई न चइबो आहे जेको सोहणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ंदड़ हुजे ऐं उन जो ज़मीर सुतल हुजे, गुनाहनि वारे पासे उनखे माइल करे मस्जिद ना कुरान ना आणे। छो जो इन्नहु लक़ुरआनुन अज़ीम, ओ जेके पाली पलीत रहनि था, पाक नथा रहनि, उन्हनि खे अल्लाह तौफ़ीक़ ई न ॾींदो आहे जो उहो क़ुरान खणी करे खोले करे पढ़ी ॾिसनि। अल्लाह उन्हनि खे तौफ़ीक़ ई न ॾींदो आहे जो मस्जिद में अची करे सफ़ाई सुथराई वारी मस्जिद में दाख़िल थियनि, सफ़ाई सुथराई वारे माण्हुनि में मिलनि। अल्लाह अहिड़नि माण्हुनि खे तौफ़ीक़ ई नथो ॾे। समझो पिया ॻाल्हि खे बुज़ुर्गो, समझो पिया ॻाल्हि खे, मुहतरमामड़ भेण समझो पियूं ॻाल्हि खे। दीन वारे पासे अवांजी मुंहिंजी दिलि छो नथी चवे, मस्जिद वारे पासे अवांजी मुंहिंजी दिलि छो नथी चवे, नमाज वारे पासे अवांजी मुंहिंजी दिलि छो नथी चवे। छो जो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन इरशाद फरमायो हदीस मुबारका जी किताब से मुस्लिम जे अंदर किताब तहारा जे अंदर बाब वजूब तहारा लिस्सलात हदीस नंबर 535। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास, हजरत अब्दुल्ला बिन उमर रदियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, समिअतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
मु अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाइंदे बुधो हुयो। पाण करीमन चा पे फरमायो ला तुक़बलु सलातुन बिग़ैरि तुहूर वला सदक़तुम मिन गुलूल। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वह नमाज कबूल न थींदी आहे जेका पाकाई जी हालत में पढ़ी न वञे। वो सदको कबूल न थींदो आहे जेको चोरी जो माल हुजे, ख़यानत जो माल हुजे, ठगी जो माल हुजे, कब्ज़े जो माल हुजे, उन मां सदको कबूल अल्लाह जी बारगाह में न थींदो। हाणे असां मस्जिद में छो न था अचूं, सुधरूं छो न था? जेॾी सम्झाणी घणी था ॾियूं ओतिरो असां अॻिते था वधूं। छा में? बेहयाई में, मौसीक़ी में, गाननि में, डांसनि में, नशे में, एतिरो सां अॻिते, झेड़नि में एतिरो सां अॻिते। जेतिरी सम्झाणी घणी एतिरो असां बेहयाई में अॻिते मुस्लमान। छा फ़ैसिलो कयूं? अल्लाह जो क़ुरान छा थो चवे? मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान छा पियो चवे? न शक्का ए साईं जो ॻाल्हियूं ॿुध मुले अची करे सभिनी जो दिमाग़ ख़राब कयो। बाक़ी जेके ॿिया तबलीग कनि पिया ॿाहिरि बेहयाई जी सो वरी माण्हुनि खे सुधारनि पिया। पोइ क़ुरान पाक ते बि शक आहे, हदीस पाक ते बि शक आहे। जे असांजा अबा दादा बि त क़ुरान पढ़ियल हुआ न, उन्हनि त कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन कयूं। बाबा उन्हनि कोन कयूं, असां करे ॿुधायूं पिया। तव्हांखे शक आहे उन्हनि वारो क़ुरान, उन्हनि वारा हदीस जा किताब खणी करे ते भेटे ॾिसो भला को फ़र्क़ु नज़र अची वञे। सफ़ाई पाकाई हर शइ जी रखणी आहे। बिलख़ुसूस अॼु जो जेको मौज़ू ताल्लुक़ रखे थो नंढे वॾे पेशाब सां, अल्लाह के प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक आहे। हदीस शरीफ जे किताब मुस्नद बज़ार जे अंदर हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु जो सोट आहे। वो पंहिंजे सोट मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ॻाल्हि ॿुधी करे बयान पियो करे। आमतु अज़ाबिल क़ब्र, कसरत सां जेको क़ब्र जो अज़ाब थींदो आहे, वॾे मां वॾो जेको क़ब्र जो अज़ाब थींदो आहे, कहिड़ी वजह जे करे थींदो आहे? प्यारे पैगंबर फरमायो मिनल बौल। इंसान जॾहिं पेशाब कंदो आहे, पेशाब जे छंडनि खां पंहिंजो पाण खे न बचाईंदो आहे। हालांकि छंडा लॻा, कपिड़ा लाथासीं, मटायासीं, सिर्फ़ न बचाइण जे करे। छा जे करे? छंडा लॻी विया। हल हिकिड़ो त इत्तफ़ाक़ी थी वेंदो आहे जो इंसान आहे तकड़ में पेशाब तकिड़ो हूंदो आहे, थी वियो हलो उहा ॻाल्हि अलॻि आहे, उहा बख़्शिश ऐं मग़फ़िरत। उहे माण्हू जेके हर हंधि बेहतियाती सां जिथे आयो उते वे, न तहारत न सफ़ाई न सुधराई, वे छंडा लॻा त छा थी वियो, को मसइलो ई कोन्हे, गॾु ॿधे हलिया वेंदासीं। पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आमतु अज़ाबिल क़ब्र, क़ब्र जो घणे मां घणो जेको अज़ाब थींदो आहे, मिनल बौल फस्तंज़िहु मिनल बौल, पेशाब जे छंडनि जे करे थींदो आहे। इन जे करे पंहिंजो पाण खे पेशाब जे छंडनि खां बचाईंदा करियो। छा जो अज़ाब थींदो आहे? पेशाब जे छंडनि खां। असांजा त कपिड़े ई पेशाब लॻा पिया, केतिरे क़दुरु नापाकाई आहे। तजुज़ियो करे ॾिसो, अॼु जेके मस्जिद में वेठा आहियो मुंहिंजा बुज़ुर्गो, विची जी नमाज़ में तव्हां सभु हाज़िरी भरियो, विची जी नमाज़ में सभु हाज़िरी भरियो। बाक़ी जेके ॿाहिरि रहनि उन्हनि खां पुछा करियो तव्हां नमाज़ ते छो कोन आहे? जवाब दो कपिड़ा सही। जुमो नमाज़ पढ़ी आयो आहियां, 2 कलाक मस गुज़रिया आहिनि, कपिड़ा पली थी विया। 2 ॻाल्हियूं आहिनि।
या तो हकीकत में कपड़ा पलीत आहिनि या तो को दिल पलीत थी चुकी है। जैसी ताणी अल्लाह अल्लाह जे रसूल इबादत मस्जिदन जे लाइ कुरान जे लाइ दिल साफ़ न थींदी हो माण्हू कपड़न जी ऐं शर्मगाह जी पाकाई इख्तियार नथो करे सघे। पाकाई एॾे वतो अहमियत शइ आहे, एॾी वॾी अल्लाह अल्लाह जे रसूल वटि क़दरो क़ीमत आहे पाकाई सफ़ाई जी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो हदीस शरीफ जी किताब सही मुस्लिम किताबुल हैद बाबु फज़लिल वुज़ू हदीस नंबर 534। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अत्तहूरु शत्रुल ईमान, पाकाई सफाई ईमान जो अध हिस्सो आहे। अल्लाह जा प्यारा पैगंबर ईमान केतरन हिस्सनि ते मुश्तमिल मबनी आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ईमान जेको आहे कमो पेश 70 उन जा दरजात आहिनि, 70 दरजात आहिनि। जंहिं इंसान जे अंदर पाकाई सफ़ाई आहे, सिर्फ नीयत साफ़ रखण जे करे, कपड़ा पाक साफ़ रखण जे करे, शर्मगाह पाक साफ़ रखण जे करे, पेशाब जी गंदगी आलूदगी का पंहिंजो पाण खे बचाइण जे करे रब एडी नेमत कंदो आहे जो अल्लाह जे प्यारे पैगंबर ऐलान करे छॾियो त इन माण्हू जो 70 मां 35 दर्जा ईमान आहे। पाकाई सफ़ाई आहे कोन। पहिरियां जेके 35 दर्जा हिक खां वठी 35 ताणी उहे पाकाई सफ़ाई सां तालुक़ रखनि था। बाक़ी नमाज रोज़ा ज़कात हज फरीज़ो उमरा सदका ख़ैरात कुर्बानियों हमदर्दियों सब 36 खां वठी 70 वारे दर्जात ताणी तालुक़ रखनि था। का बि इबादत खणंदो न अॻियां लिखियल इहो तव्हांखे मिलंदो क़ुरान पाक हदीस पाक में। जे मिसाल बि ॾिनोसीं नमाज क़बूल न आहे जेसि ताणी सफ़ाई न आहे, पाकाई न आहे। हर नेकी जो अमल अॻियां पाकाई सफ़ाई न आहे, बाद में थियल नेकी जो अमल रायगान आहे। जेकॾहिं अॻियां पाकाई सफ़ाई थियल आहे उन खां बाद में तव्हांखे नेकी जो अमल करणो आहे। प्यारे पैगंबर फरमायो अत्तहूरु शत्रुल ईमान, पाकाई सफ़ाई ईमान जो अध हिस्सो आहे। वल्हम्दुलिल्लाहि तमलउल मीज़ान, पाकाई सफ़ाई इख्तियार करण खां बाद में अल्लाह ऐलान कयो हो त आउं इन्हनि माण्हुनि सां मोहब्बत ऐं प्यार कंदो आहियां। पाकाई सफ़ाई इख्तियार करण खां बाद में मुंहिंजो बानो ज़मीन जे पुठ ते चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह साईं हुदा अर्श अज़ीम ते ऐलान थो करे तो मुझे बाने जो पाकाई सफ़ाई रखण खां बाद में एक दफ़ा अल्हम्दुलिल्लाह चवण सां मूं रब एक मीज़ान इन्हनि जे लाइ अजर ऐं नेकियुनि सां भरे छॾियो आहे। व सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि तमलआन मा बैन समावाति वल अर्द, पाकाई सफ़ाई इख्तियार करण खां बाद में जेको भी अल्लाह जो बानो अल्लाह जी बानी ज़मीन जे पुठ ते हिक दफ़ा चवनि था सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, अल्लाह से उन अर्श अज़ीम ते ऐलान कंदो आहे मा बैन समावाति वल अर्द। इन मुझे बाने पाकाई सफ़ाई रखण खां बाद में मूं रब जो मुंहिंजे रसूल जो चवण वठण खां बाद में मूं रब जी सना कई आहे, मूं रब जी पाकाई बयान कई आहे। है मौलाए करीम हर तारीफ़ तोखे जुगाए, मौलाए करीम तू हमेशा जे लाइ पाक आहे ऐं घड़ी खन पाक हूंदो आहे त घड़ी खन पलीत थींदो आहे। या अल्लाह तो मूंखे तौफ़ीक़ ॾिनी आहे पाक पलीत खां बाद में मूं पाकाई हासिल करे तुंहिंजो शुक्रियो अदा कयो आहे। ऐं तोखे ॿुधायां थो पंहिंजे अक़ीदे सां त मौलाए करीम तू हमेशा
जलाए पाका आऊं पलीत भी थींदो आ त पाक भी थींदो आ। अल्लाह ऐलान तो करे मुझे बाने हद करे छड़ी आ जमीन या आसमान जे विच ते जेको भी फासलो आ आऊं अल्लाह ऐलान तो करया सारो फासलो मो पने बाने पनी बानी जले नेकन अजरो सवाब सा भरे छड़ियो आ। ही पाकाई की फजीलत अल्लाह से फरमा अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो पाकाई सफाई हासिल करण का बाद में 50 दर्जा पाकाई हासिल करण का बाद में 6 दर्जे ते अची करे नमाज पढ़ी आ। प्यारे पैगंबर फरमायो अस्सलातु नूर जमीन जी पुठ ते जेसी रहंदो इया नमाज इन जे लाए रोशनी आ। या नमाज उन जले रोशनी रोशनी बल्ब मथे में कोन बरंदो सोलर वारियूं बत्तियूं लाइटूं गाॾियुनि वारियूं कोन लॻंदियूं। मुंहिंजा बुज़ुर्गो मोहतरमा मड़ी भेण नमाज रोशनी आहे सुकून बरकत रहमत बख्श जो सबब आहे। मुसीबतनि खां नागाहा अज़ाबनि खां झेड़नि झटनि फितननि फसादनि रस्ते रुकावटन चोरियन डाकुन सभी का महफूज रहंदो। नमाज रोशनी आ सुकून आ। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो सफाई पाकाई हासिल करण का बाद में सदको कयो अथस बुरहान। पाकाई सफाई हासिल करण का बाद में सदको करे तो यो अल्लाह जे रसूल वट हिन जी कामयाबी जे लाइ दलील आ। वसब्रु सिया सबर भी करणो आ तन पाकाई सफाई हासिल करण का बाद में कपड़ा पलीत वात गंदगी सा सिगरेट जे धप्पन सा मंशियात सा भरियो पियो आ। हाणे अदा तू सब्र कर अदी सब्र कर तो के अल्लाह अजर दींदो ना शकात खणो हदीस पाक जो किताब सजी दुनिया में घुमाए चो फरमाई सब्र बो निशे जो नालो आ जो पेरिया पाकाई सफाई हो जे। पाकाई सफाई ना है केतरो भी सब्र करे छड़े सब्र ताजो कम जो ही कोने को छो जो सब्र जो ताल्लुक नेकी सा है नेकी जो ताल्लुक पाकाई सा है पाकाई जो ताल्लुक रब जी मोहब्बत आई राज पे सा है। अल्लाह अकबर कबीरा। प्यारे पैगंबर ने फरमायो वल कुरान हुज्जतुन लका औ अलैक कुरान पाक अवां जे लाइ हुज्जत आ या त क़यामत वारे ॾिहाड़े अवां जो वकील थी करे अवां जी गवाही ॾी करे अवां खे कामयाब कंदो अवां जा केस खटराईंदो। वा अलैका या त कुरान पाक अवां जे मथां फरियादी थींदो दाहे करे अवां खे तबाह ऐं बर्बाद कंदो। पोइ खुतबे जे अंदर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हदीस बयान पे कईसो हिकड़ो नुक्तो बयान करे अॻिते हली ॻाल्हासीं। प्यारे पैगंबर फरमायो जंहिं माण्हू कुरान के पंहिंजो पेशवा दुनिया में रखियो कुरान के अॻियां रखियईं जीअं कुरान चवंदो वियो ईअं कुरान ते हलंदो वियो इहो कुरान क़यामत वारे ॾींहुं उन जे अॻियां थी करे बीहंदो चवंदो ओ मुंहिंजा साथी मुंहिंजा पढ़ण वारा दुनिया में तो मूंखे पढ़ियो हुयो तो मुझी इज्जत रखी हुई तो मुझो चवण कयो हुयो अज तो के परेशान थियण जी का भी जरूरत काने का आऊं तुझे अॻियां आहियां। यो कुरान पाक रब जी बारगाह में सिफारिश कंदो। हदीस पाक जा जुमला पान करीमन फरमायो इक़राउल कुरान ओ मुंहिंजा उम्मती ओ मुंहिंजो उम्मताणियो कुरान पढ़ंदियो कयो छो जो शफी अल असहाबिही यौमल क़ियामा क़यामत वारे ॾींहुं कुरान पाक उन्हें पंहिंजे साथी ऐं पंहिंजे साथियाणी जे साम्हूं बीही करे बारगाह इलाही में सिफारिश कंदो या इलाहुल आलमीन हिन दुनिया में मूंखे पढ़ियो मुंहिंजे करे दुनिया जा कम छॾे ॾिना मुंहिंजे करे दुनिया जी हर शइ छॾे ॾिनी आहे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन माण्हू जी कुरान जी सिफारिश करण जे करे सिफारिश क़बूल थींदी आहे
अल्लाह रब्बुल आलमीन मशर मैदान में ऐलान कंदो आ इन माण्हू जे लाइ मर्द या औरत जन्नती आ छो जो कुरान सिफारिश करे गवाही ॾिनी आ त ही बा अमल हुयो पाकाई सफ़ाई रखण वारो हुयो पर पाण करीमन फरमायो जे कुरान के पोयां पुठिते रखियो खोड़ सारा मुंहिंजा मुसलमान भा बुज़ुर्ग कुरान पाक जो हदीस पाक जो ॻाल्हियूं ॿुधी करे पोइते हटी विया आहिनि सुफ़न अॻियनि मां विया पोइते हाय कुरान पाक कोन थो वणे अल्लाह जा माना पढ़ियल आहियो न जेकॾहिं ॻाल्हि ग़लति आहे अखलाक मोहब्बत प्यार भाईपी मौलवी में शक्का चिड़ी पवंदो घटि वधि ॻाल्हाईंदो चार ॼणा इज़त वारा विहारियो साईं ही तो ॻाल्हि कई आहे असां क़ुरान पढ़ियो आहे क़ुरान में कान्हे लिखियल बेकार असांखे साईं असांजो अक़ीदो ही हुयो तव्हां इन ॻाल्हि खे कोन था मञो तो चयो त क़ुरान में ग़लति लिखियल आहे तव्हांजी ॻाल्हि या हदीस में ग़लति लिखियल आहे तव्हांजी ॻाल्हि असांखे सबूत ॾे मर्द मोमिन उहो आहे अल्लाह अकबर कबीरा हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी खिलाफत आहे छा आहे खिलाफत जो दौर हले पियो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला जी खिलाफत जो दौर हले पियो ॿिन्ही बुज़ुर्गनि जी खिलाफत जो दौर आहे हिकिड़े जो मिसाल ॾींदा हलूं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े सहाबी के कूफे वारे इलाइक़े ॾांहुं हम्स नाले सां इलाइक़ो उन ॾांहुं गवर्नर करे मोकिलियो ऐं उहो ख़बर आहे सहाबी केरु हुयो जेको पहिरियां इंतिहाई कुफरिया हालत में ज़िंदगी गुज़ारे थो उन डिघो वाक़ियो आहे बाद में मुसलमान थिए थो मुसलमान थियण खां बाद में जॾहिं अमीर उमर जे ख़िलाफ़ जे दौर में अचे थो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां अची करे मुखातिब थियो आहे सुहिणा उमर अवां के अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि जे तख़्त ते हुक्मरानी ते लीडरशिप ते विहारियो आहे मुसलमाननि सां ज़ुल्म न कजा नाइंसाफ़ी न कजा बेदर्दी ऐं ज़ुल्माना अंदाज़ करे पंहिंजे पाण खे हुक्मरान न सॾराइजा अल्लाह खां डिॼंदो रहिजा ग़रीबनि जे बारे में अमीरनि जे बारे में रिश्तेदारनि जे बारे में जानवरनि जे बारे में माण्हुनि जे बारे में इंसाफ़ सां हुक्मरानियत कजा अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वज़ीर चूंडनि पिया वज़ीर सिंध जो केरु आहे मुराद अली शाह पंजाब जो पंहिंजो को बोज़दार आहे मुंहिंजे ख़्याल में सूबे सूबे जा सूबे वज़ीर आदम आहिनि सम्झ में अचे पई ॻाल्हि हज़रत अमीर उमर चयो हम्स इलाइक़ो जेको आहे न अॼु खां बाद में तूं उन जो वज़ीर थींदे साहबी जवाब ॾे थो उमर रज़ी अल्लाह ताला हेॾो वॾो कमु मुंहिंजे ज़िमे थो करी मूंखे छॾे ॾे मुंहिंजी जॻह ते के ॿिए खे चूंड मूंखे छॾे ॾे मुंहिंजी जॻह ते के ॿिए खे चूंड अमीर उमर रज़ी अल्लाह ताला ने चयो हाय मूंखे त मशवरा ॾीं पियो पाण या वज़ूरा वज़ीर आज़म वारी सीट वठण खां इनकार पियो करी अॼु आसरू मिली वञे न त वज़ीर आज़म जी सीट मिलणी आहे बनी सभु कपाईंदासीं मिटनि माइटनि खां मदद वठी करे बि इन सीट ते चढ़ो बाद में ठाहे वठंदासूं छो जो उते कोदर पिया आहिनि उते गाॾियुनि जी ड्राइविंग पिया कनि उते बनियूं पिया पकाइनि सभु ग़रीबनि जा माल हड़प वेठा कनि पर हेॾा मुसलमान नबी जो उम्मती आहे चए थो उमर इहा वज़ीर आज़म वारी जेका सीट आहे आऊं न संभालींदुसि मुंहिंजी जॻह ते कंहिं ॿिए खे तव्हां रखो उनजी ज़िमेदारी लॻायो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला चवंदा न तोखे इहा सीट संभालणी आहे अल्लाह जो बानो पंहिंजे अमीर जो हुकुम मञींदे वञी करे सीट संभालींदो आहे पंहिंजो हुक्मरानियूं ते हलाई आहे अल्लाह अकबर कबीरा हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला उनके अमीर अब ॾिनी वञी करे संभाली आहे ऐं जॾहिं संभाली वक़्तु गुज़रियो 4 शिकायतूं उनजे ख़िलाफ़ अमीर उम्मत वटि दर्ज थियूं पहिरें दफ़ा जेके माण्हू आया नेक सालेह चङा माण्हू आया
जेके हिते भी खोड़ सारा आहिनि क़ुरान पाक के हदीस पाक के मुंहिंजा भाइर मुंहिंजा बुज़ुर्ग मुंहिंजो मायरो भेनरूं ॻाल्हि खे सम्झनि थियूं सुधरनि पिया। ॿिया खोड़ सारा अहिड़ा बि आहिनि जेके ॿुधंदा बि आहिनि बाद में वञी करे घटि वधि बि ॻाल्हाईंदा। मायरूं भेनरूं अहिड़ियूं बि आहिनि जेके ॿाहिरि वञी करे साॻा उहे कमु कनि पिया जेके क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहिनि। हुते बि आहिनि ऐं हर दौर में ईअं रहियो आहे। ऐं छा अमीर उमर छा हू सहाबी छा नबियनि मां माण्हू कोन मुड़िया। हिकिड़ो टोलो पहिरियां आयो अमीर उमर वटि। अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सां मुखातिब थिया, ॾियो ख़बर तव्हांजे अमीर जी, ॾियो ख़बर तव्हांजे इलाइक़े जो कमु। चए अल्हम्दुलिल्लाह बहितरीन हली रहियो आहे, हुक्मरान ॾाढो भलो आहे। हज़रत अमीर उमर छा कयो, 1000 दिरहम कोतरी में ॿधे करे उन ॾांहुं मोकिले छॾिया। हीउ छा आहे, वज़ीफ़ो मुक़ररु थियल आहे। 1000 दिरहम जॾहिं उते पुॼनि था, उन सहाबी खे 1000 दिरहम मिलनि था। अमीर उमर वटि असां विया हुआसीं, अवाम वई आहे। अल्लाहु अकबर। सय्यदुल क़ौम ख़ादिमुहुम, भलो वॾेरो, भलो चौधरी, भलो अमीर, भलो अॻवान उहो आहे जंहिं अवाम जे मथां ताक़त ज़ोर आज़माई करे पियो, जिन जा फ़ैसिला करे पियो, भलो उहो आहे जो अवाम जो उनजी तारीफ़ करे त इहो भलो आहे। साईं 1000 दिरहम जी थैली जॾहिं पुॼे थी, घर खणी आयो, घरवारी जे साम्हूं रखियईं। बहरहाल इन ॻाल्हि खे छॾियो, इंशाअल्लाह कंहिं जुमे ते अॻिते बयानु कंदासीं, ढिघो मौज़ू थियो पियो वञे। 4 ॻाल्हियूं थियूं। वरी ॿिए दफ़ा ॿियो टोलो आयो जंहिं अची करे शिकायत लॻाई। शिकायत लॻाइण खां बाद में फौरन अमीर उमर उते पुॻो। अमीर उमर वञी करे मुखातिब थियो, साईं ही 4 शिकायतूं आहिनि, सहाबी रसूल के साम्हूं विहारियो आहे। 4 शिकायतुनि जे बारे में पुछा कनि था सख़्ती सां। ॻाल्हायासीं त दलील तां। ईअं ॿुधी अणॿुधी ॿाहिरि गारियूं न ॾियणु खपनि। मूंखे गारियूं ॾियो था, ख़बर पवंदी घटि में घटि थोरो ॾुख थींदो। ख़बर आहे तव्हां पाण केॾांहुं पिया वञो, केतिरे क़दुरु क़ुरान हदीस जी मुखालिफ़त पिया करियो। अल्लाहु अकबर कबीरा। त ॻाल्हि दलील जी आहे। फरमाई क़ुरान खे जेको अॻियां कंदो, क़यामत वारे ॾींहुं क़ुरान अॻियां हूंदो, जन्नत में वठी वेंदो। जेको क़ुरान खे पोयां कंदो, पोइते हटंदो। हिन जूं ॻाल्हियूं अजीब, अक़ीदा अजीब। असां कॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधी कोन थियूं। मुंहिंजा बुज़ुर्ग हाणे ॿुधो, तहक़ीक़ करियो, परखियो। क़ुरान क़यामत वारे ॾींहुं या वकील थींदो या फरियादी थींदो। ऐं प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते छा फरमायो, कुल्लु नास यग़दू, ज़मीन जी पुठ ते हर रहंदड़ माण्हू मर्द हुजे या औरत हुजे, हर रोज़ ॾियारो गुज़ारींदा आहिनि। फ़बाइउ नफ़्सा, पोइ पंहिंजे नफ़्स जो वापार कंदा आहिनि। पाण छा जो वापार कंदा आहियूं, माल मता जो, दुनियावी सामान जो, ज़रूरियात जो। पर प्यारे पैगंबर फरमायो पंहिंजे नफ़्स जो सौदो कंदा आहिनि। फ़मुअतिक़हा औ मूबिक़हा, पोइ अहिड़ा बि के ख़ुशि नसीब हूंदा आहिनि जेके उन ॾिहाड़े में पंहिंजो पाण खे, पंहिंजे नफ़्स खे जहन्नम जी बाहि खां बचाईंदा या आज़ाद कराईंदा आहिनि। के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके हर ॾिहाड़े पंहिंजो पाण खे जहन्नम जे हवाले करे तबाही बर्बादी में विझंदा आहिनि। और दुनिया में बि पाकाई रखण सां सुकून इत्मीनान रहमत आहे, आखिरत में भी बरकत रहमत कामयाबी आ। जेकॾहिं दुनिया में सफ़ाई पाकाई ना है तो दुनिया में भी ज़िल्लत ख्वारी आ। प्यारे पैगंबर फरमायो इहो माण्हू पंहिंजो पाण खे हर रोज़ तबाही बर्बादी में विझंदो आहे, आखिरत में कामयाब थींदो। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक हदीस शरीफ किताब सुनन अबी दाऊद जिंदा। अल्लाह के प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस शरीफ किताब सही मुस्लिम किताबुल हैज़ के अंदर बाबुन इदा अरादा दुखूल अल खला हदीस नंबर 831 हा। प्यारे पैगंबर फरमायो जॾहिं बि को माण्हू बाथरूम में वञे तो कोई छा चए,
असां वींदे बि कचहरी कंदा वेंदा आहियूं, ईंदे बि कचहरी कंदा वेंदा आहियूं, पर एतिरी हद ताईं पहुचिया आहियूं पेशाब पिया कयूं उते बि टाइम नथा सिड़ायूं, कचहरी में लॻा पिया आहियूं, वांदा जो वेठा आहियूं। दुआ न, चुप न। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु प्यारो सहाबी आहे, जो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब नंढे या वॾे पेशाब करण जी जगह ते दाख़िल थींदा हुआ, उन खां पहिरियां दुआ पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुथि वल ख़बाइस। ए मुंहिंजा रब करीम ऐं हिन जगह ते वेही रहियो आहे पेशाब करण जे लाइ, ओ मुंहिंजा अल्लाह इने पलीत थियण वारी जगह ते जेके पलीत जिन ऐं शैतान रहनि था, शैतानड़ियूं जिनड़ियूं रहनि थियूं, या इलाहुल आलमीन, ऐं घड़ी खन जे लाइ नापाक थींदो सो जो पेशाब पियो करियां, या इलाहुल आलमीन किथे ईअं न थिए उन पलीत थींदड़ जगह ते पलीत शैतान जिन जेके वेठा आहिनि, जिनड़ियूं वेठियूं आहिनि, आया उन जगह ते वेहंदे पेशाब नंढो वॾो कंदे घड़ी खन जे लाइ पलीत थियां पियो, किथे ईअं न थिए जो इहे सरकश जिन ऐं जिनड़ियूं मूं ते हमलो न करे विझना, तुंहिंजी पनाह में थो अचां। अॼु दाऊं कोन हिसाबी चक्कर थी विया आहिनि, हलिया ॿ वजहूं आहिनि, या त शादियुनि जा शौक़ नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे जिते माइट ॾियनि पिया उते राज़ी नथा थियूं, जेके माइट वठी ॾियनि पिया उते राज़ी नथा थियूं। नंबर ॿी शइ पाकाई सफ़ाई कोन्हे का, तॾहिं इहे हिसाबी चक्कर थियनि था, वरना असां केतिरो इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा आहियूं, असांखे जिन वठनि नथा वठनि छो? अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह से मूंखे अव्हांखे क़ुरान पाक ऐं हदीस पाक पढ़ण सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह बक़िया हिसो अॻे जुमतुल मुबारक ते बयानु कंदासीं।